नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। जबार बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो मोहम्मद खान प्रेस क्लब में पेटे अलिफ जे अॻूणी मरकज़ी सदर शफ़ी मोहम्मद सठियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुकाते ते वरितल ज़रई ज़मीन जी 2.5 साल रहिजी वियल मुद्दत बावजूदि बाअसर माण्हुनि जी आशीर्वाद ते हथियारबंदनि राति जे दौरान ज़रई ज़मीन ते अची मुकाते वारी ज़रई ज़मीन ते बीठल लखें रुपयनि जी मालियत वारी कमनि जी तैयार थियल फसल खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे, जंहिंजे सबबि समूरो कमनि सड़ी रख थी वियो आहे। पुलिस खे इतला करण बावजूदि पुलिस हथियारबंदनि जे ख़िलाफ़ को बि क़दम खणी न सघी आहे, न वरी वाक़े जी FIR दाख़िल कई वई आहे। मुकाते वारी ज़रई ज़मीन असगर अली सठियो, मोहम्मद हसन सठियो, बचल सठियो, यूसुफ सठियो, असलम सठियो पंहिंजे मरहूम पीउ हाजी आमू सठियो जी मिल्कियत वारी ज़रई ज़मीन 7 साल मुकाते ते लिखत में ॾिनी हुई, जंहिंमें 2 साल 5 महीना अञा मुकातो रहियल आहे, जंहिंजे बावजूदि बाअसर माण्हुनि जी मुदाख़लत सां हथियारबंदनि ज़रई ज़मीन ते अची कमनि खे बाहि ॾेई लखें रुपयनि जो नुक़सानु रसायो आहे। हथियारबंदनि जे हमले में पठान बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिकु अहिड़ो ॾोहारी शामिल आहे जंहिं ॻोठ मां 12 सालनि जी मासूम नींगरी खे अगवा जी वारदात कई हुई, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे लाकअप कयो हो, जेको कुझु सालनि खां पोइ वरी हथियारबंदनि सां गॾिजी इलाइक़े में ॾोह जूं वारदातूं करे रहियो आहे। SSP टंडो मोहम्मद खान खे वाक़े जो फौरी तौरु नोटिस वठी कयल वारदात में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़दम खणी इंसाफ़ ॾियारणु घुरिजे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।